मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक 16 हिस्सो 3 मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनाउल्लाह महर। प्यारा बारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर नंबर 14 जी एक्सरसाइज करे रहिया आहियूं ऐं इन खां पहिरें वारे लेक्चर में असीं कुझु न्यूमेरिकल्स सॉल्व कया हुयासीं ऐं बक़ाया न्यूमेरिकल्स असीं हिन वीडियो में जो काद सॉल्व कंदासीं। हींअर असीं हलूं था न्यूमेरिकल नंबर 4 जे तरफ़ ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो व्हाट इज़ द चार्ज ऑन द कैपेसिटर if a 40 microfarad capacitor has a potential difference of 6 volt across it। हाणे चवे थो त हिकु कैपेसिटर आहे जंहिंजो वैल्यू आहे 40 माइक्रोफराड ऐं उन जी जेका पोटेंशियल डिफरेंस आहे उहा आहे 6 वोल्ट। हाणे चए थो त उन कैपेसिटर में चार्ज केतिरी हूंदी। हाणे चार्ज असांखे उन कैपेसिटर में मालूम करणी आहे। सभ खां पहिरीं असीं डेटा ठाहींदासीं। डेटा में असांखे छा छा मिलियल आहे। हिकु त असांखे जेको आहे त कैपेसिटर मिलियल आहे जंहिंजी कैपेसिटेंस आहे 40 माइक्रोफराड ऐं उन खां पोइ इन माइक्रोफराड खे असीं हिते कन्वर्ट कयोसीं जेको आहे त फराड में ऐं उन खां पोइ असां वटि जेका वोल्टेज मिलियल आहे उहा मिलियल आहे 6 वोल्ट ऐं उन खां बाद में असांखे मालूम करणी आहे चार्ज। जेकॾहिं असां सॉल्यूशन जे तरफ़ हलंदा आहियूं प्यारा ॿारो, त हिते असां कहिड़ो फार्मूलो यूज़ करे सघूं जंहिंजे तहत असीं जेको आहे त चार्ज मालूम करे सघूं कैपेसिटर जी। तो जीअं त असां कैपेसिटर जो फार्मूलो पढ़ियोसीं प्यारा ॿारो, C = Q/V। हाणे कैपेसिटेंस बि असांखे मिलियल आहे, वोल्टेज बि असांखे मिलियल आहे, मालूम छा आहे करिणो चार्ज। त हिन फार्मूले खे असीं रीअरेंज कंदासीं। हाणे जॾहिं रीअरेंज कंदासीं त असां वटि जेको फार्मूलो ठही वियो उहो ठही वियो Q = C/V। हाणे हिन फार्मूले में असां वैल्यू पुट कंदासीं। असां वटि कैपेसिटेंस जेका आहे उहा आहे 40 × 10⁻⁻6 ऐं वोल्टेज आहे असां वटि 6 खे जॾहिं असां मल्टीप्लाए कंदासीं 40 सां त असां वटि जेको वैल्यू ईंदो उहो ईंदो 240 × 10⁻6। हाणे उन खां पोइ छा था कयूं असांजी जेका पॉइंट आहे उहा हिन ज़ीरो खां बाद में लॻल आहे। हाणे इन पॉइंट खे असां 2 नंबर अॻिते खणी वेंदासीं त असां वटि जेको वैल्यू ईंदो उहो ईंदो 2.40 × 10⁻4 कूलम। यानी जेकॾहिं हिकिड़ो कैपेसिटर आहे ऐं उनजी कैपेसिटेंस 40 माइक्रोफेराड आहे ऐं वोल्टेज उनखे जेका मिले थी उहा आहे 6 वोल्ट, त हू जेको चार्ज स्टोर कंदो उहे केतिरियूं कंदो, उहो कंदो 2.40 × 10⁻4 कूलम। ठीकु आहे। उन खां बाद में हींअर असीं 5 MCQ जे तरफ़ हलूं था ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो the potential difference between 2 points is 100 volt if 500 joule of work is required to move an unknown charge between these 2 points, find the amount of charge। चवे थो त ॿ जेको आहे त पॉइंट्स आहिनि ऐं उन ॿिनि पॉइंट्स में हिकु चार्ज आहे जेका मूव करे थी, हिकु चार्ज आहे जेका उन ॿिनि पॉइंट्स जे विच में मूव करे थी, पर उन ॿिनि पॉइंट्स जे विच में जेका पोटेंशियल डिफरेंस आहे उहा आहे जेको आहे त 100 वोल्ट ऐं चार्ज ते जेको वर्क थिए थो उहो थिए थो 500 जूल। हाणे चवे थो त उन चार्ज जो अमाउंट असांखे ॿुधायो या उहा चार्ज ॿुधायो। सो प्यारा ॿारो, जेकॾहिं तव्हां बुक में ॾिसंदव त बुक में तव्हांखे जेको आहे त स्टेटमेंट थोरी चेंज नज़र ईंदी। उन में जेको आहे त 3 पॉइंट्स लिखियलु आहिनि। ठीकु आहे, उहा मिस प्रिंटिंग आहे, सो उन ते तव्हां ध्यानु ॾिजो ऐं हीअ जेका स्टेटमेंट आहे उहा सही आहे। ठीकु आहे, सो उते मिस प्रिंटिंग थी वई आहे जेको आहे त पब्लिशरनि खां, सो उहा प्रिंटिंग मिस्टेक आहे। तो उहे 3 पॉइंट्स आहिनि बेसिकली। तो अहिड़े नमूने सां हिते असां जेको आहे त डेटा जी तरफ़ हलंदासीं। तो डेटा में असांखे तो पोटेंशियल डिफरेंस मिलियल आहे असांखे 100 वोल्ट ऐं वर्क मिलियल आहे 500 जूल। उन खां पोइ असांखे चार्ज मालूम करणी आहे। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। हाणे सॉल्यूशन में असां वटि जेको फार्मूलो आहे जंहिंजे तहत असां जेको आहे त हिन प्रॉब्लम खे सॉल्व कंदासीं उहो आहे जेको आहे त पोटेंशियल डिफरेंस खे असां हिते जेको आहे त V सां शो कंदासीं ऐं V = वर्क डिवाइड बाय चार्ज। हाणे असांखे चार्ज मालूम करणी आहे त जेकॾहिं चार्ज असां हिते सब्जेक्ट में खणी वेंदासीं त V जेको आहे उहो असांजो डिवाइड में ईंदो। तो हिन नमूने सां असांजो जेको आहे त फार्मूलो ड्रा थींदो Q = W/V। हाणे हिते हिन फार्मूले में असां जेको आहे त वैल्यू पुट कंदासीं। असां वटि वर्क जो जेको वैल्यू आहे उहा आहे 500 जूल ऐं उन खां बाद में वोल्ट आहे असां वटि 100 ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त असांजा हिते जेको आहे ही 00
हिते हिन डबल ज़ीरो में कैंसिल आउट थी वञा ऐं बाक़ी असां वटि छा बचो 5/1 त हिते 1 लिखण जी ज़रूरत न आहे ऐं असांखे जेका चार्ज मिली उहा मिली 5 कूलम ठीकु आहे। त प्यारा ॿारो हींअर असीं आख़िरी न्यूमेरिकल जे तरफ़ हलूं था। हिन जी स्टेटमेंट में चवे थो त फाइंड द इक्विवेलेंट कैपेसिटेंस बिटवीन अ 4 माइक्रोफैराड 3 माइक्रोफैराड 2 माइक्रोफैराड कैपेसिटर्स आर कनेक्टेड इन सीरीज़। चवे थो त फाइंड कयो जेको आहे इक्विवेलेंट कैपेसिटेंस ठीकु आहे जॾहिं त असांखे 3 कैपेसिटर्स ॾिना विया आहिनि ऐं उहे जेका आहे कनेक्ट थियल आहिनि कंहिंमें सीरीज़ में। तो सभ खां पहिरीं इहा पॉइंट प्यारा ॿारो त मां तव्हांखे ऑलरेडी सम्झायो आहियां त असां सीरीज़ छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं ऐं पैरेलल कॉम्बिनेशन छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। सीरीज़ कॉम्बिनेशन असां इन जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं असांजी जेका फाइनल कैपेसिटेंस आहे उहा असांखे घटि मिले ऐं जेका पैरेलल कॉम्बिनेशन असां यूज़ कंदा आहियूं उन में असांजी जेका कैपेसिटेंस मिलंदी आहे असांखे उहा असांखे जेको आहे त वधीक मिलंदी आहे यानी कैपेसिटेंस उहा असांखे इंक्रीज़ थी मिलंदी। हाणे जेकॾहिं असां हिन जे डेटा जी तरफ़ हलंदासीं त डेटा में असांखे छा आहे मिलियल 3 कैपेसिटर्स मिलियल आहिनि ऐं उन्हनि जा जेके त वैल्यूज़ आहिनि 4 3 ऐं 2 माइक्रोफैराड ऐं असांखे जेको आहे त इक्विवेलेंट कैपेसिटेंस मालूम करणो आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं। जीअं त सीरीज़ कॉम्बिनेशन जे लाइ असां फार्मूलो पढ़ियोसीं 1/c = 1/c1 + 1/c2 + 1/c3। हाणे हिन जॻह ते असां जेको आहे त वैल्यू रखंदासीं। सो पहिरियों कैपेसिटर जेको आहे उनजो वैल्यू आहे 4 ॿिए जो 3 ऐं टे जो 2 ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हाणे छा कंदासीं प्यारा ॿारो हाणे असां हिननि जी कढंदासीं एलसीएम। हाणे एलसीएम कढण जो तरीक़ेकार तव्हांखे ख़बर हूंदी अगरि जेके न आहे ख़बर त जेको आहे त हिकिड़ी शॉर्ट ट्रिक मां तव्हांखे सम्झायां थो त अगरि जेकॾहिं असांजा के बि हिते ॿधी अंग आहिनि ऐं उहे हिक ॿिए खे डिवाइड करनि था या हिकु अंगु उन्हनि सभिनी खे डिवाइड करे थो त जेको असांजो जेको आहे वॾे में वॾो अंगु हूंदो उहो असांजो जेको आहे त हेॾे एलसीएम में ईंदो। या उन खां बाद में जेकॾहिं असां वटि ॿ अंग अहिड़ा आहिनि हिकु ॿधी आहे हिकु इकी आहे पोइ असां छा कंदासीं उन ॿधी ऐं इकी अंग खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं जेको असांजो जवाबु ईंदो उहो असांजी एलसीएम। हाणे हिते असां जेकॾहिं ॾिसंदासीं त असांजो 2 जेको आहे उहो डिवाइड करे थो 4 खे पर 3 खे डिवाइड नथो करे। पर हाणे जेकॾहिं ॾिसंदासीं असां त 3 असांजो जेको आहे उहो इकी अंग आहे ऐं 4 जेको आहे उहो असांजो ॿधी अंग आहे। हाणे छा कंदासीं 3 खे 4 सां मल्टीप्लाई कयो त घणो थींदो 4 3 द 12 ठीकु आहे। त ही 12 छा आहे 12 असांजी एलसीएम निकिती। हाणे छा कंदासीं हाणे हिन 12 खे जेको आहे त डिवाइड कंदासीं 4 सां। हाणे 12 खे जॾहिं 4 सां डिवाइड कंदा त इहो 3 दफ़ा टेबल लॻंदी ऐं 3 खे मल्टीप्लाई कंदासीं 1 सां साॻो 3। उन खां पोइ 12 खे पोइ हिन 3 सां डिवाइड कंदासीं टेबल घणा दफ़ा लॻंदी 4 दफ़ा। चइनि खे हिन 1 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻो 4। उन खां पोइ हिन 12 खे 2 सां डिवाइड कंदासीं घणा दफ़ा टेबल लॻंदी 6 टाइम्स ऐं 6 खे मल्टीप्लाई कंदासीं 1 सां साॻो 6। ॻाल्हि सम्झ में अची वई। उन खां बाद में हाणे ईज़ी आहे ठीकु आहे। हाणे छा कंदासीं असां हिन मथियनि वैल्यूज़ खे पाण में एड कंदासीं त इहो थी वेंदो असांजो जेको आहे त 13 ठीकु आहे डिवाइड बाय 12। हाणे हिते असां कंदासीं हिन जी बाय क्रॉस मल्टीप्लिकेशन। हाणे जॾहिं बाय क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदासीं त असां वटि जेको वैल्यू ईंदो उहो ईंदो 12 डिवाइड बाय 13 यानी हेठियों मथे वेंदो मथियों हेठि ईंदो। हाणे जॾहिं 12 खे डिवाइड कंदासीं 13 सां त असां वटि फाइनल जेको आंसर ईंदो उहो ईंदो 0.92 माइक्रोफैराड ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं हिते असां ॾिसूं प्यारा ॿारो त हिते असांजो जेको नंढे में नंढो वैल्यू वारो कैपेसिटर आहे उहो कहिड़ो आहे उहो 2 माइक्रोफैराड आहे ऐं हिते असां वटि जेको फाइनल रिज़ल्ट आयो उहो घणो आयो उहो आहे 0.92 माइक्रोफैराड यानी 1 फैराड खां बि घटि। त हिते बि असां जेका आहे उहा शइ प्रूफ बि कईसीं ऐं असांखे ही तो हिन सवाल जो असांखे जवाब बि मिली वियो सॉल्यूशन बि थी वियो ऐं असां इहा शइ प्रूफ बि कईसीं त सीरीज़ कॉम्बिनेशन में असांखे जेको वैल्यू ईंदो उहो असांजो घटि में घटि कैपेसिटर खां बि घटि वैल्यू ईंदो। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे ही जेके न्यूमेरिकल्स आहिनि उहे सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए चैप्टर सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।